जी बिल्कुल GHQ में हिकिड़ी तकरीब थी आहे जंहिंमें फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर खे गार्ड ऑफ ऑनर ॾिनो वियो आहे। इन तकरीब बाबति बाज़ाब्ता तौर ते ISP आहे जेका पधराई कई आहे। उन में उन्हनि जो चवणु आहे त फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर खे गार्ड ऑफ ऑनर बि ॾिनो वियो आहे ऐं हुन जे एज़ाज़ में इहो गार्ड ऑफ ऑनर ॾिनो वियो आहे। गॾोगॾु सैयद आसिम मुनीर जेके शहीदनि जी यादगार आहे उन्हनि ते गुलनि जी चादर बि चाढ़ी आहे ऐं शहीदनि खे ख़राज अक़ीदत पेश करण सां गॾु उते फातिह ख़्वानी बि कई आहे। इन मौक़े ते फील्ड मार्शल इन पूरो जेको एज़ाज़ हुनखे मिलियो आहे पाक फ़ौज ऐं ख़ासि तौर ते सिविल ऐं मुसलह फ़ौज ऐं कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि ऐं शहीदनि ऐं अॻूणनि फ़ौजियुनि जे नाले इहो एवॉर्ड कयो आहे। इन मौक़े ते जेको ख़िताब कयो आहे सैयद आसिम मुनीर जो चवणु आहे त इहो एज़ाज़ पूरे पाकिस्तानी क़ौम पाक फ़ौज जे बहादुर जवाननि ऐं औरतुनि समेत माण्हुनि समूरनि खे ख़राज तहसीन आहे। ख़ासि तौर ते उन्हनि शहीदनि खे जेके पाकिस्तान जे ख़िलाफ़ भारती जेका जारियत हुई ऐं बिला इश्तिहाल बुज़दिलाना जेका कार्रवाई हुई ऐं गैर क़ानूनी जेका जारियत ख़िलाफ़ फौलाद वारी जेका दीवार बणिजी बीही रहिया उन्हनि जे लाइ एवॉर्ड उन्हनि खे आउं सौंपियां थो।